सांगड़ सिंझोरो थाणे जी हद चक 25 अलफ जमड़ाओ में 10 साल नींग जो वाटर कोर्स मां पुरसरा नमूने लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची नींग जी लाश के तालका सिंझोरो अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते नींग जी सुञाणप 10 साला जानी भील वल्द टेकदास भील तौर थी आहे। होॾां फोती नींग जे पीउ टिकमदास जो चवणु आहे त नींग जानी भील वाटर कोर्स में ॿुॾी फौत थियो आहे ऐं शाम जो हू बबर जे वण ते चढ़ी ॿेर पटे खाई रहियो हो। मुमकिन आहे त संदसि वण तां पेर तिरकण सबबि वाटर में घेड़ में किरियो हूंदो ऐं वाटर जी घेड़ में फासण करे हू ॿाहिरि निकिरी न सघियो ऐं पाणीअ में ॿुॾी फौत थी वियो, या हू वाटर कोर्स में तड़कंदे वाटर जे घेड़ में फासण सबबि संदि पाणीअ में साह घुटिजण जे करे मौक़ वाते थियो आहे। जॾहिं त नींग जी लाश हथ अचण वारे मामले बाबति सिंझोरो पुलिस जो चवणु आहे त फोती नींग जा वारिस वाक़े खे इतफ़ाक़ी हादसो करार ॾींदे कंहिं बि क़िस्म जी क़ानूनी कार्रवाई खां इनकार कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।